अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्ना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कदे गाड़ो घोट कदे मड़ मुकाम हे वारी संदो कोट अदे अदबो के तरो। माण्हू मुवे खां बाद पो तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़ल कन मुकाम। लटे लोड़ लतीफ़ जे लटा कन नीलाम। पो मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे।
अरब शरीफ तू सदके जावा जिथे सोहने तलियां लाया। अरब शरीफ तू सदके जावा जिथे सोहने तलियां लाया। पलका नाल बुहारी देवा करा खाक दिया सुरम सलाया। कदम कदम ते मैं सजदे देवा जिथे बकरियां यार चराया। आजम रो रो दुहाई देवा जिथे अरबी देरा लाया। हर वेले में कुतांग सजन दी मैं रो रो कांग उलारा। फाला पावा ते कासद भेजा मेरा थी गया हाल बीमारा। मुझको लो रंग सावा पीला मेरे अंदर दर्द हजारा। गुलाम फरीदा मैं इवें रोवा जिवें बिछड़ी कूंज कतारा। हमदई सलात खां बाद काबिल एहतराम जी वकार उलमाए किराम बिलखुसूस मेहमान जी वकार खतीब अहले सुन्नत हजरत अल्लामा किबला साईं मौलाना मोहम्मद सिद्दीक नूरानी साहब दामत बरकातुहुल आलिया। काबिल एहतराम हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मां मशहूर कलिमात अवां जी खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मूं नाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु कुछ हक़ वारियूं ॻाल्हियूं अवां जी खिदमत में अर्ज़ रखण जी मूंखे रब हिम्मत तौफ़ीक़ अता फरमाए। ॿुधण खां बाद अल्लाह साईं असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। जियं त तव्हां खे मालूम आहे अॼोकी हीअ ख़ैरात अॼोको ही प्रोग्राम असांजे प्यारे भाउ मोहतरम जनाब हाजी अली साहब जन जी मरहूमा घरवारी जे ॿारहे जे सिलसिले में ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। असां तव्हां सब इज्तमाही तौर दुआ था कयूं अल्लाह साईं मरहूमा जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। मरहूमा जे रूह खे अॼोको ही सारो सवाब नसीब फरमाए। मरहूमा जी कब्र खे अल्लाह साईं जन्नत जो बाग बनाए। मरहूमा जे लवाहिकीन थे खुदा पाक रहम करम फरमाए। असां तव्हां जी हाज़िरी अल्लाह साईं शाल पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। इंशाअल्लाह थोरे टाइम में ॿ टे ॻाल्हियूं नसीहत वारियूं अवां जी खिदमत में अर्ज़ कंदुसि। जीअं त उनवान आहे ईसाल सवाब जो प्रोग्राम आहे उन हिसाब सां मूं उहे कलिमात पढ़िया आहिनि जंहिंमें मौत जो ज़िक्र आहे। प्यारा मुस्लमान भाइरो उन ज़िक्र खां अॻ में मुंहिंजे प्यारे महबूब मदीने जे सरदार अड़ियनि जे आधार यतीमनि जे यार मिस्कीननि जे मददगार बिनी जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आलीशान तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेहजो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जी बारगाह अक़दस में मोकिलियो जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चौ चौ सल्लल्लाहु अलैका
प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला दी रात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो। इन ॻाल्हि में तो को भी शक ना है, मरण में कंहिंखे भी इनकार कोन्हे। जेके भी दुनिया जा मज़हब आहिनि उन्हनि सभिनी जो कई न कई ॻाल्हि में इख्तिलाफ ज़रूर आहे, कई न कई मौज़ू ते बहस आहे, इख्तिलाफ आहे, पर तक़रीबन जेतिरो मुंहिंजो मुतालो आहे उन हिसाब सां मूं ॾिठो आहे त मौत जे बारे में कंहिंखे बि इख्तिलाफ कोन्हे। सभु था चवनि त असांखे मरणो आहे, मौत बरहक आहे, मौत ईंदो। पर अॼु थोरो जाइज़ो वठूं त मौत आहे छा, मौत कहिड़ी शइ आहे? छा मौत खां डिॼिजे या मौत जे अचण में ख़ुशीअ जो इज़हार कजे? असांखे छा करणो घुरिजे? इन सिलसिले में ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकु ॻाल्हि त मौत असां मोमिननि मुस्लमाननि जे लाइ बि आहे, मौत गैर मुस्लमाननि जे लाइ बि आहे। ऐं मौत खां बाद वक्ती तौर पर थोड़ी देर जे लाइ जीअं घड़ीअ जो सेल कढी छॾिजे त घड़ी पंहिंजी जाइ ते रुकजी वेंदी, जेके सेकंड कांटा आहिनि, मिंट कांटा, कलाक कांटा, उहो पंहिंजी जाइ ते बीह वेंदो। वरी जो सेल उन मंझि दाख़िल कर त उहे कांटा उतां जो उतां कमु करणु शुरू करे ॾींदा। त थोरी घड़ी जे लाइ जीअं जो रूह परवास थींदो आहे, उन खां वठी क़ब्र ताईं इहो सम्झ सेल ॿाहिरि आहे, रूह ॿाहिरि आहे। जीअं जो माण्हू क़ब्र में वेंदो आहे, अल्लाह जा ॿ मलाइक लही ईंदा आहिनि, फौरन उहो सेल यानी रूह मोटी जिस्म में ईंदो आहे, वरी इंसान जीअरो थी वेंदो, वरी जीअरो थी वेंदो। हाणे मौत जेको आहे उन जे लाइ रब ईअं कोन फरमायो त अव्हां जे रूह खे मौत ईंदो, न, नफ्स खे मौत ईंदो। हाणे नफ्स जेको आहे इहो असांखे मिलियो आहे दुनिया में, ऐं रूह असांखे जेको मिलियो आहे उहो आलम अरवाह, उहा रब जी अमानत आहे, उहा रब जे तरफ़ां। ऐं नफ्स जेको मिलियो आहे इहो हिन दुनिया में मिलियो आहे। अल्लाह सीधो फरमाए जेको दुनिया में असां खे नफ्स ॾिनो आहे, इन खे असीं मज़ो चखाईंदासीं, इन खे असां मौत ॾींदासीं। सो बि सॼो सारो मौत न, सिर्फ़ चखणु। रोज़े जे अहकामनि मसाइलनि में आहे त जेकॾहिं कंहिं घरवारी जो, कंहिं माई साहब जो मुड़ुस तिखी तबियत जो आहे, तेज़ आहे, तेज़ तबियत जो आहे, लूण मिर्च घणो थी वियो त मसइलो थी पवंदो घर में, त शरीयत जो हुकुम आहे त अहिड़ी माई साहब आहे जेकॾहिं लूण मिर्च चखण जे लाइ सिर्फ़ हीअं करे त उनजो रोज़ो न टुटंदो, रोज़ो न टुटंदो, इहो आहे चखणु। पोइ उन माई साहब जे लाइ इजाज़त जंहिंजो मुड़ुस अहिड़ो सख़्त मिज़ाज आहे, उन जे लाइ त रोज़ो नथो टुटे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, त हाणे चखण सां को एॾो फ़र्क़ु कोन पवंदो। हीउ सॼो खाइणो न आहे, सॼो सारो मौत तारी कोन थींदो इंसान जे वजूद ते, बल्कि सिर्फ़ चखणो आहे। उहो चखण एतिरो आहे सिर्फ़ उन नफ्स जे लाइ। ऐं उहे नफ्स जेके दुनिया में पलिया, जिन अल्लाह जी नाफरमानी कई, दुनिया जे अयाशनि में ऐशनि में मस्त थी विया, उन्हनि जे लाइ। ऐं जिन पंहिंजा नफ्स दुनिया में मारिया, पंहिंजे तकब्बुर खे मारे छॾियऊं, मुंहिंजा प्यारा पंहिंजे हठ खे ख़त्म करे छॾियऊं। जीअं मुंहिंजे मिठाई घोट फरमायो त मरणो अॻे जे मुआ, मरणा जे अॻे मुआ से मरी थियन नमात, हूंदा से हयात मरणा जे अॻे मुआ। मौत आहे नफ्स जे लाइ, जिन नफ्स खे अॻ में मारे छॾियो, पंहिंजे तकब्बुर खे अॻ में ई ख़त्म करे छॾियो, पंहिंजो हथ ख़त्म करे छॾियो, दुनिया में आजिज़ी इनकिसारी इख्तियार कयूं, जिन जा नफ्स अॻ में मरी विया। मिठाई साहब तो फरमाए उन्हनि जे लाइ त मौत आहे ई कोन,
मौत उन्हनि जे लाइ जिनजा नफ़्स हठीला आहिनि, मुतकबराना आहिनि, उन्हनि जे लाइ मौत आहे जेके माण्हू पंहिंजे नफ़्स खे अॻ में मारे विया ख़ुदा जे ख़ौफ़ में। उन्हनि जे लाइ त सिर्फ़ु हिकु घर खां ॿिए घर तब्दीली आहे, तब्दीली आहे। उन्हनि जे लाइ त मौत ई कोन्हे को। बेटा साहब अहिड़नि माण्हुनि जे लाइ फरमायो त जे भाई जोगी थिया त कर हाल फ़क़ीरी ही, जे विख विख ते मिलन गारियूं तब चवंदो अचजां जी, कावड़ पंहिंजे कल्ब जी तूं पाणीअ वांगे पी, पो साम्हूं थधो सी लहर न लोॾो हणे। फरमाए तो हू चवनी तू मचो वातों वराए वे, अग अगराई जो करे खता सो खाए, पांध में पाए वयो कीने वारो कीन की। जिन पंहिंजा नफ़्स मारे छॾिया। अॻ में घणे वक़्त जी ॻाल्हि आहे, मूं हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायो। असांजे ठटे ज़िले जे मकली कब्रिस्तान जो वाक़ियो आहे। से अब्दुल्ला शाह साहबी रहमतुल्लाह अलैह जे पुठिए पासे हिकिड़े बुज़ुर्ग जो मज़ार आहे जंहिंजो नालो आहे मोहम्मद इस्माइल अरबाई रहमतुल्लाह अलैह। कॾहिं वञणु थिए त इन बुज़ुर्ग जी ज़ियारत कजो। से अब्दुल्ला शाह साहबी जे बिल्कुलु पुठियां उनजो मज़ार आहे मोहम्मद इस्माइल अरबाई रहमतुल्लाह अलैह। अरबाई इन करे चवंदा आहिनि जीअं पाण सिंधी को ईरानी को पाकिस्तानी अहिड़े नमूने सां अरबाई माना अरबा वारो, अरबा वारो। मालूमात कईसीं त अरबा वारो कीअं थियो त तारीख़ ठटे जी लिखियो आहे इन बुज़ुर्ग जे लाइ त अॻे गाॾियूं कोन हुयूं, सहूलियत कान्हे, माण्हू गॾनि ते खचरनि ते घोड़नि ते सफ़र कंदा हुआ। पोइ वॾी जामे मस्जिद में जुमे पढ़ण लाइ बि ईअं वेंदा हुआ, गॾा गाॾियुनि ते ढगा गाॾियुनि ते ईअं वेंदा हुआ। सवारियूं कोन हुयूं, सहूलियतूं कोन हुयूं, रोड कोन हुआ। पोइ हिन बुज़ुर्ग मोहम्मद इस्माइल अरबाई जुमे जी नमाज जी तकरीर पे कई, जुमे जो खुतबो पे ॾिनो, वाइज़ पे कयूं। उन वाइज़ में पछाड़ी में फरमायूं हाणे सभु मुतवज्जह थियो, मुंहिंजो हिकिड़ो ऐलान ॿुधो। सभिनी माण्हू कन फड़ा कया, साईं कहिड़ो ऐलान थो करे। हाणे उन बुज़ुर्ग ऐलान छा कयो, पाण फरमायूं फ़क़ीरो मतां को मयार दे, मतां को दुख करे त साईं मूंखे पंहिंजे जनाज़े में शरीक कोन कयो। इन जे करे मां अॼु तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, अॼु ऐलान करे थो छॾियां, हीअ अचण वारी अरबा जेका अचे पई इन ते आऊं गुज़ारे वेंदुसि। जंहिंखे मुंहिंजी जनाज़े में शरीक थियणो आहे सो अरबा वारे ॾींहुं ठटे पइजी वञे। जुमे जे तकरीर में, जुमे जे खुतबे में न बुज़ुर्ग ऐलान कयो त अरबा ते आऊं गुज़ारे वेंदुसि। अरबा जे ॾींहुं अचिजो, मुंहिंजी नमाज़ जनाज़ा में शरीक थीजो। पोइ आऊं पढ़ो कोन मोकिलिस, ऐलान कोन मोकिलिस, ख़त वग़ैरह वारे कोन ईंदो। लिहाज़ा अॼु ई तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मतां को मूंखे मयार ॾे। प्यारा मुस्लमान भाइरो, अल्लाह जो प्यारो बानो जंहिं पंहिंजे नफ़्स खे दुनिया में मारे छॾियो हो, अल्लाह वारो जंहिंजे लाइ भिटाई साहब तो फरमाए त कशे चेल कशा अदा दिल कयाऊं डिबरा, लाहूती लतीफ़ चए तन खे ॾियनि तसा, पो गुरूह जे गसा पासे कन पाण खे। प्रिया सदी पचार में अचे जन आराम, दुनिया तन ले दाम पुछन मौसम मौत जी। अल्लाह वारे ऐलान फरमाए छॾियो, हाणे अरबा जो इंतजार आ, पर अल्लाह जो शान अरबा अञा ॿिए ॾींहुं हुई। ही बुज़ुर्ग अंगारे वारे ॾींहुं गुज़ारे वियो। अबा ऐलान छा जो, अरबा जो गुज़ारे वियो अंगारे वारे ॾींहुं। हाणे अंगारे ॾींहुं गुज़ारे वियो, ठटे जी तारीख़ लिखियो आहे, माण्हू अची गॾु थिया। मुंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मौला अली शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम फरमायो, अली ॿ टे ॻाल्हियूं मुंहिंजूं ॿुध, उन ते पाण बि अमल कर, ॿियनि खे बि ॿुधाइजां।
उनमें पहिरीं ॻाल्हि ही हुई त ऐं हैदर करार जेकॾहिं तुंहिंजो दुकान आ, जेकॾहिं तुंहिंजो कारोबार आ, जेकॾहिं तूं ज़मींदार आ, कहिड़े बि कम में शामिल आ, पर जेकॾहिं तुंहिंजे साम्हूं भर पासे ॾिसी तो जनाज़ो गुज़रे पियो त उन जनाज़े खे कुल्लो ज़रूर ॾिजो, जनाज़े खे कुल्लो ॾिजो। हज़रत मौला अली शेर ख़ुदा अर्ज़ कयो मुंहिंजा साईं भला इन में हिकमत कहिड़ी आहे? ठीकु आहे जेकॾहिं मुंहिंजो पंहिंजो न आहे पर आयो आहे ॿियो आहे हलियो वेंदो उनखे माइट मिट दफ़न कुल्लो ॾियणु, इन में हिकमत छा आहे? मुझे प्यारे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो हैदर करार जेकॾहिं तूं कुल्लो ॾींदे मूंखे रब करीम फरमायो आ मुंहिंजा राणा तुंहिंजे उम्मत जे बख़्शिश जे तरीक़नि मां हिकिड़ो तरीक़ो बि ही आहे जेको माण्हू जनाज़े में शरीक थींदो मरण वारे खे कुल्लो ॾींदो, जेकॾहिं कुल्ले ॾियण वारो बख़्शियल आहे ख़ुदा जो नेक माण्हू आहे, मरण वारो गुनहगार आहे त उन नेक माण्हूअ जे कुल्ले जे सदके मां उन गुनहगार खे बख़्शे छॾींदुसि। पर जेकॾहिं मरण वारो नेक आहे अल्लाह वारो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं कुल्ले ॾियण वारो गुनाहगार आहे त पोइ हुन नेक मरण वारे जे सदके गुनाहगार जी कुल्लो ॾिनो ख़ुदा उनखे बख़्शे छॾींदो। प्यारा मुस्लमान भाइरो हाणे अंदाज़ो लगायो त हे अल्लाह जो प्यारो बानू हो हिन जे मौत जी जई ख़बर ॿुधी सो घर छॾे आयो, को हर छॾे आयो, को दुकान बंदि करे आयो, को कीअं को कहिड़ी मसरूफ़ियात छॾे हिन बुज़ुर्ग जे जनाज़े में। पर घणे तादाद में माण्हू गॾु थी विया ठटे जी शाही बाज़ार मां जॾहिं हिन बुज़ुर्ग जो जनाज़ो गुज़ारे रहिया हुआ। हाणे जिन खे इत्तला मिलियो हो ऐलान थियो हो से अञा ॿिए ॾींहुं ईंदा अरबा जे ॾींहुं ईंदा, ही अंगारे वारे ॾींहुं कमु थी वियो। जनाज़ो शाही बाज़ार जेका अॼु बि मौजूद आहे ठटे जी वॾी शाही बाज़ार, हुन बाज़ार मां जनाज़ो खयो पे आया, माण्हुनि जी रशा भीड़ आहे। उन भीड़ में हिकिड़ी माई अची वई जंहिंजा वार खिंडरिया पिया हा, वार बिखरियल हा, वात मां गिघ गड़े पई, पेर उघाड़ा हा, मस्तानी माई आ, रस्ते ते बीठी आ। कई माण्हू कांधीअ जो पेर उन जे पेर ते आयो, हुन जे पेर खे चुप जो आई त हुआ कावड़ जी पई, मस्ती में अची वई, चवण लगी ओ कांधियो ओ मुसलमानो हिन कूड़े वलीअ ते तव्हां एॾो खणी रश कयो आहे। हिन जुमे में ऐलान कयो त अरबा जे ॾींहुं मरदुसि, हिन खे त ॾींहंनि जी बि ख़बर कान पई, अंगारे जे ॾींहुं मरी पियो आहे, अवां हिन ते खणी हेॾो रश कयो आहे। ईअं जो माई साहबा चयो त हज़रत मोहम्मद इस्माइल अरबाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कफन खे चेहरे तां हटायो, हटाए पाण फरमायूं ओ कांधियो ओ मूंखे खणण वारो ॾियो ख़बर अॼु अंगारो आहे या अरबा आहे। उथी वई अॼु अरबा आहे या अंगारो? चूसी आहे अंगारो। काला सच्ची आहे अंगारो की पो खणी हलो घर, अंगारे ते कोने मरणो, अरबा जॾहिं मरंदासीं। मूंखां भुल थी वई आहे, मूं सम्झो अॼु अरबा आहे, मूंखां ज़हन मां ॻाल्हि निकिरी वई। चूसी हाणे मरणो जहिड़ो अॼु आहे तहिड़ो सुभाणे मरणो आहे। हाणे माई साहबा खे छॾियो ज़िद खे, साईं फरमायो न अवां वञो घर, मूंखे सुभाणे दफ़न करण वारा पाणी ईंदा, जे अवां न आया त बि ख़ैर आहे। पर माण्हू सम्झंदा त अल्लाह वारनि में का ताक़त कान्हे का, इन जे करे मोटाए खणी हलो घर जे अॻियां रखो, सुभाणे मरंदासीं। पोइ साईं खे खणी आया, खट ते वेठा हा, तस्बीह पढ़ंदा रहिया। जॾहिं अरबा जो ॾींहुं आयो पंहिंजे फ़क़ीरनि खे चयो त उन ठटे जी बाज़ार मां उन माई खे वठी अचो। उन माई खे वठी आया, साम्हूं माई अची बीठी, पाण फरमायूं माई साहबा दे ख़बर अॼु अरबा आहे या अंगारो? माई चयो अॼु अरबा आहे। वरी पुछाऊं अॼु अंगारो आहे या अरबा आहे? माई चयो अरबा। टे दफ़ा पुछी, पाण फरमायूं माई हाणे त एतिराज़ कोन्हे। पाण फरमायूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
मुझा प्यारा ते इनन जेला बिटाई साहब ने फरमाए त मरना अगे जे मुआ से मरी थियन नमात हुंदा से हयात मरना जे अगे मुआ। प्यारा मुसलमान भाईरो ते जिन पंहिंजा नफ्स मारे छड़िया उन्हनि जे लाइ मौत का गाली काने का। ओ मुझा प्यारा रब करीम उन्हनि खां पुछंदो आ त जेकॾहिं मूंॾे अचण चाहियो था त मौत अचे, जे अञा बि दुनिया में रहण चाहियो था त भली रहो, पर ये आश कये अल्लाह वारा चवंदा आहिनि मौला असांजो जी भरजी वियो आ, हाणे असांखे पाण ॾे घुरा पंहिंजो बि दीदार करा, पंहिंजे दिलबर मोहम्मद जो भी दीदार करा। अल्लाह वारन खां जिन जा नफ्स मरी विया, जिन के मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ॿियो को बि हिर्स तमन्ना कोन्हे, उन्हनि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिते ॾींहं गुज़ारिया, उहे वेचारा उन्हनि जा रूह तड़पंदा आहिनि त रब करीम जो दीदार कयो। ओ आलम अरवा वारी भिटाई साहब हिकु जगह ते इशारो कयो आहे, पाण फरमाए तो झूपन में जे मासां पहाड़न पेयूं, झूपन में जे मासां पहाड़न पेयूं, गालियूं गुण से संदन मुझे रूह में रहियूं, गालियूं गुण से संदन मुझे रूह में रहियूं, सारियो साही सोबत सारियो साही सोबत, हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जामिया उमर आहिन हरफ घणा, तन मारुल जामिया उमर आहिन हरफ घणा, आहिन हरफ घणा, केड़ा गणे केड़ा गण्या तन मारुल जामिया उमर आहिन हरफ घणा। हाणे इहो केर, ये उहे आहिनि जिन जा रूह तड़पनि पिया त कॾहिं मौत ईंदो जो रब खे ॾिस, पंहिंजे पुनल रसूल खे ॾिसूं इन्हनि जा रूह। ऐं वरी जेके नाफरमान जिन खे मौत जो डपु आहे उन्हनि खे भिटाई साहब इन उमर मारवी जे अंदर ई ॻायो आहे, ज़ाहिर कयो आहे। पाण फरमाए तो झांगियड़नि खे जेकर असलऊं न ॼाई, तोहमत मुंहिंजी तन ते हूं त न हलाई आई। जॾहिं रब करीम असांखे पैदा पे कयो, व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, त अल्लाह से मलाइकनि खां पुछो ऐं मलाइको मां आदम अलैहिस्सलाम खे उन जी औलाद खे पैदा करण थो चाहियां, अवां छा था चओ, अवां जी कहिड़ी सलाह आहे? त उन्हनि चयो या अल्लाह हे धारियल थींदा, खूनी थींदा, हे फितना फसाद कंदा, हिक ॿिए खे मारींदा, फुरींदा, लुटींदा, इन्हनि खे पैदा न कर, तुंहिंजी नाफरमानियूं कंदा, मौला इन्हनि खे पैदा न कर। त हज़रत भिटाई साहब जो फरमाए जे इन रंग में को हलियो वियो त उन जे लाइ पछताओ आहे त झांगियड़नि खे जेकर असलऊं न ॼाई, तोहमत मुंहिंजी तन ते हूं त न हलाई आई। हाय हाय हिन हालन से, हाय हाय हिन हालन से ओ कीअं बेड़ी चे वञावो तन मारुल जामिया उमर आहिन हरफ घणा। पर हाणे मौत जो बरहक आहे, नेक जे लाइ बि आहे, बुरे जे लाइ बि आहे, काफ़िर जे लाइ बि आहे। शाह साहब तो फरमाए मौत जे अॻियां हर को मजबूर आहे, जे ही आयां जे ते ही तब बण जी आयां, जे ही आयां जे ते ही तब बण जी आयां, कान सरे सांगन रे कहिड़े तरफ़ कयां, सरकन ले लतीफ चे, सरकन ले लतीफ चे, हाय हाय हथड़ा हणावो तन मारुल जामिया उमर आहिन हरफ घणा। तो प्यारा मुसलमान भाईरो, मोमिन
चवंदो आहे त मौत अचे त मां रब करीम जो दीदार कयां, पंहिंजे प्यारे महबूब जो दीदार कयां। इन सिलसिले में हिकिड़ी हदीस मूं पढ़ी त हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने पाक में पाण चौकी ॾियनि था पिया, पहरो ॾियनि था पिया। आधी रात जो टाइम आहे मुंहिंजा प्यारा, उहो रात जो टाइम जंहिंमें अल्लाह वारा उथी तहजुद पढ़ंदा आहिनि, पंहिंजे पुनल रब खे यादि कंदा आहिनि। तन तस्बीह मन मणियूं दिल दंबूरो जल तंदियूं से कल्ब जूं वहदत सिर वजल वहदहू ला शरीक लह इहो राग रगल पुसता मर सुहन निंड इबादत जन जी। आधी रात जो अल्लाह वारा उथंदा आहिनि, वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा। आधी रात जो टाइम आहे, सैयदना फारूक आज़म फरमाइनि था पिया मां हिकु गलीअ मां वञा पियो, ॾिसां हिकिड़ो घर आहे, हुन घर मथां रुअण जो आवाज़ पियो अचे, पर रुअण बि आहे दुआ भी आ, दुआ जो भी आवाज पियो अचे। दुआ छा है? हिकु कुरारी पोढ़ी माई जो आवाज आ। ऐ मुंहिंजा प्यारा मदीने जा ताजदार, तोखे ॾिसंदे साल गुज़री विया, साईं मूंखे ॾाढी सिक लॻी आ। ऐ मुंहिंजा महबूब मां ॿुधो आ त मरण खां पोइ अवां जो कब्र में दीदार थींदो। मुंहिंजा महबूब मूंखे जल्दी घुरायो, जल्दी पंहिंजो दीदार करायो। अवां जे हिजर फिराक में मां रोई रही आहियां। हज़रत फारूक आज़म जॾहिं ये लफ़्ज़ ॿुधा, पाण धां करे उन पोढ़ी माई जे दरवाजे ते किरी पिया। दरवाजो खुली पियो, पाण फरमायूं ओ पोढ़ी अम्मा, खुदा जे वास्ते इन दुआ में मां अमीर उमर खे बि शरीक कर त मूंखे बि रब जल्दी घुराए जो महबूब सां वञी मिलां। सरकार जब कब्र में आए मैं पांव पर गिरूं, कर मलाइक मुझसे कहे उम्मती सर उठा, तो मैं यूं कहूं कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं, कि मैं पाए मुस्तफा से ऐ फरिश्तों क्यों उठूं। मर के पहुंचा हूं यहाँ इस दिलरुबा के वास्ते, मर के पहुंचा हूं यहाँ इस दिलरुबा के वास्ते। और ज़मीनो ज़मा तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए, ज़मीनो ज़मा तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, हम आए यहाँ तुम्हारे लिए, और उठे भी वहाँ तुम्हारे लिए, और उठे भी वहाँ तुम्हारे लिए। मोमिन चवंदो आ कॾहिं मौत ईंदो जो मां पंहिंजे महबूब सां मिलां, पंहिंजे रब करीम सां मिलां, त मौत खतरनाक चीज ना है। अस्तगफिरुल्लाह, मौत बुरी चीज ना है, बल्कि मौत खे वसल सॼो वियो आहे, मौत मिलाईंदो आहे। अल्लाह जे हबीब फरमायो मौत जेको आहे सो आशिक़ खे पंहिंजे महबूब सां मिलाईंदो आहे। महबूब मां अल्लाह जो हबीब आहियां, जॾहिं तव्हां मरी कब्र में ईंदा त पहिरियों दीदार मां मुस्तफा जो थींदो। तव्हां मूंखे ॾिसंदो पोइ मुंहिंजो दीदार कंदो त पोइ कीअं था सम्झो? जिन मूंखे ॾिठो उन्हनि खे सभु कुझु विसरी वियो। ॾिठो जन चहिरो दिलबर जो से घरड़ा कीअं घारींदियूं, तनी खे पूर पल पल में, तनी खे पूर पल पल में सदा सा चन पियो सारींदियूं। ॾिठो जन मुल्क मदनीअ जो। प्यारा मुसलमान भाइरो, मौत अल्लाह जे हबीब जो दीदार कराईंदो आहे। रब
करीम जो दीदार कराइंदो आ ये दीदार मौत जे अचण सां अल्लाह साईं पंहिंजे बाने खे नसीब फरमाइंदो आ त मालूम थियो मौत खतरनाक शइ न आहे मौत खां डिजणो न आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बल्कि मौत जे लाइ सुहिणी तैयारी करणी आ मौत जे लाइ पाण खे भलो बनाइणो आ तां जो जॾहिं मौत मारे हदीस पाक में अचे थो जॾहिं मोमिन खे मौत ईंदो आ तो हजरत इजराइल अलैहिस्सलाम एड़ी सूरत इख्तियार करे ईंदो आ मोकली हदीस में पढ़ियो आ सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम के जड़े अल्लाह से पंहिंजो खलील बनायो पंहिंजो दोस्त बनायो वो इजराइल अलैहिस्सलाम अर्ज कयो रब के मौला इजाजत दे त मां तुझे नबी हजरत इब्राहिम के वनी मुबारक दई अचां तवा उनके दोस्त बनायो आ मानू हर को चवंदो आ त मां रब करीम जो दोस्त थियां मगर हजरत इब्राहिम वो खुश नसीब तवा जो बानू आ तवा जो पैगंबर आ जेके तवा पान अलल ऐलान पंहिंजो दोस्त बनायो आ मां उनके मुबारक दई अचां रब करीम फरमायो वञ मुबारक दई आ हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी जाइ ते वेठा इजराइल अलैहिस्सलाम अंदर आयो इंसानी सूरत में आयो ऐं पान सलाम दुआ करे वेठा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो तवा केरु आयो पान फरमायो त मां पान अर्ज क्यों सही मां मलकल मौत है इजराइल अलैहिस्सलाम अरे इजराइल तोखे तो पे मुंह बोलियो तोखा एकड़ो सवाल करणो पर खुदा पाक तोखे मुझे मोकलियो आ हाणे सुठो थियो तोखा वो सवाल कयां सही कयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त भला दे खबर काफरन के मारींदो आहीं उन्हनि खे बि उन्हनि जो रूह करंदो आहे मुसलमाननि मोमिननि जो रूह करंदो आहे वो भला हिकड़ी सूरत में बिनी वटि वेंदो आहे या सूरत बदिलियल हूंदी आहे हजरत इजराइल अलैहिस्सलाम अर्ज कयो ए अल्लाह जा पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह मुझो बस सूरतूं आहिनि ॿई सूरतूं तव्हांखे ऐं ॾेखारणु चाहियां थो तव्हां खां इनकार न आहे हाणे तव्हां पंहिंजे चेहरे खे होॾां कयो त आउं उहा सूरत इख्तियार कयां जेका काफ़रनि जे करे ईंदो आहियां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हीअं कयो इज़राइल अलैहिस्सलाम पंहिंजी सूरत तब्दील करे उहा हैबतनाक सूरत बनाए इब्राहिम अलैहिस्सलाम खे पेश कई जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जी नज़र पई त पाण अल्लाह अकबर करे ही थोरो लरज़जी विया ऐं पान फरमायूं ऐ इजराइल काफर के खुदा दियो अजाब करे या न करे उन जी मर्जी तुंजी ये सूरत ही उन जे ला अजाब उन जे अजाब आ उन के त मना को होशी कोन रहंदो हेड़ी सूरत जी दिसी उन में बाकी रहंदो छा तौबा तौबा हजरत इजराइल अलैहिस्सलाम अर्ज क्यों से हाने वरी हेडा न्यारो तो वरी मां मोमिन वट केड़ी सूरत में इंदो आया उहा बि ॾेखारियो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह हेडे मोह मुबारक कयो इजराइल अलैहिस्सलाम पंहिंजी सूरत मटाए उहा सूरत पेश कई जेका मोमिननि जे अॻियां खणी ईंदो आहे जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी नज़र हुन सूरत ते पई आहे पाण फरमायो सुभान अल्लाह ऐं इजराइल मोमिन खे मरण खां पोइ ख़ुदा कुझु ॾे या न ॾे तुंहिंजी सूरत ॾिसी अहिड़ो ख़ुशि थी वेंदो बाग़ बहार थी वेंदो भली बियो कुछ मिलेस या न मिलेस पर तुझी सूरत ही अड़ी आ जो सूरत दिसी हो बाग बहार थी वेंदो खुश थी वेंदो जमाने जा सब दुख दर्द मर्द सब भूलजी वेंदो तुझी ने सूरत खे दिसी हो जे वक्त में इजराइल अलैहिस्सलाम इंदो आ एड़ी सूरत खणी इंदो आ रूह कब्ज करे पो वरी ब मलाइक अग में मोमिन जेला जन्नत में जा एकड़ो एड़ो थाल खणी इंदान उन में जे पान गुल रखंदा हूं ये गुल रखी मुजादी दोस्तो उन में मोमिन जे रूह रखंदान उन मोमिन जे रूह के खणी को सजी इन जमीन जो सैर कराए को सजन मलाइकन सजी दुनिया वार ज़ीरू शयन जो मुबारक वठाए पेरे आसमान ते जड़े वेंदान सजे आसमान पेरे जा मलाइक उन मोमिन जे रूह जी सलामी भरींदान जेके पा अजकल सलूट चवंदा आहियूं वो सलामी दीदान मलाइक सब मोमिन जे रूह के बे आसमान वाला 3 4 5 6 7 वाला ये सब आसमान जा मलाइक सलूट कंदान बाकायदा इस्तकबाल कंदा आन मुबारक उनीदान हो जे वक्त में अल्लाह जी बारगाह में रूह मोमिन जो पेश थींदो आ मोमिन जे रूह खे खुदा पंहिंजो दीदार कराईंदो आ ऐं रब करीम शाबाश ॾींदो आ वाह मोमिन वाह शाबाश हुजई वाह वाह मेलो मलाए आयो आई खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला जई मकसद ला मूं तोखे दुनिया में मोकिलियो वो मकसद तू वाजो पूरो करे आयो आ वाह
वाह कामयाबी मैं माने आयो मिठाई साहब तो फरमाया तमूना तूर सीना सदा सना सिन सजदे में सैयद चे गोडा गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहड़ी पर परन फखर मूसा सैका जोगी जुंग जलन मा ज़ागल बसरो वमा तगा अहड़ी रवश रवल बीयमशी बीयंतक अहड़ी चाल चलन पो सैयद चे सजन कल पुछी थो कहिड़ी जन पंहिंजे पुनन रब खे रिझाए राज़ी कयो अल्लाह खे राज़ी कयो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं उन्हनि जा रूह अल्लाह जी बारगाह में पहुचंदा आहिनि रब करीम पान उन्हनि खे सलाम कंदो आहे शाबाश ॾींदो आहे वाह मोमिन वाह जो मेलो मल्हायो आहे हाणे तुंहिंजे लाइ जन्नत आहे तुंहिंजे लाइ जन्नत में माड़ियूं आहिनि तुंहिंजे लाइ जन्नत में तरह तरह जा ताम आहिनि तुंहिंजे लाइ हूरूं आहिनि ओ मलाइको हाणे मुंहिंजे मोमिन जे रूह खे आला अलीन जो दौरो कराए वरी वापस कब्र ॾे वठी वञो पंहिंजे पिंजरे में जेको संदसि असुल पिंजरो आहे उन पिंजरे में दाख़िल कयो पोइ मोमिन खे चओ तोखे रब करीम मुबारक बि ॾिनी आहे हाणे तुंहिंजे लाइ जन्नत मञा दरी खोलराई वेंदी दरी खुलंदी आहे कब्र में डायरेक्ट जन्नत जी हवा उन मंझि लॻंदी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उहा दरी खोले ॾींदा आहिनि सम्झ जन्नत खां ऐसी जी हवा हिन खे लगंदी आ पोइ मलाइक चवंदा हाणे तूं कामयाब आ हाणे क़यामत ताईं बेफिक्रो थी सुम्ही पो बेफिक्रो थी सुम्ही पो तव्हां अहिड़े माण्हू खे मौत जे लाइ त ख़ुशी थींदी त मौत अचे पोइ जेॾे अचे रब जी रज़ा सां पर ख़ुशि हूंदो आहे हाणे सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त उहो माण्हू मोमिन इन मौत जे लाइ तयारी कंदो आहे तयारी का मकसद अल्लाह खे राज़ी करण गुनाहन खां पाण खे बचाइण ज़ुल्म खां बचाइण फितनन फसादन खां पाण खे बचाइण मुंहिंजा प्यारा कंहिंखे ईज़ा रसाई वग़ैरह दुख तकलीफ़न खां पाण खे बचाए ॿिए मुस्लमान खे अहिड़ो तकलीफ़ या दुख न पहुचाए नमाज़ जी पाबंदी करे रोज़े जी पाबंदी करे पाण खे आजिज़ी इनकिसारी में रखे इंशा अल्लाह ताला समझो इहो आहे मोमिन जॾहिं मोमिन वटि मौत ईंदो त मोमिन बाग बहार थी वेंदो खुश थी वेंदो त मलाइक मूंखे सलूट कंदा मलाइक सलामी ॾींदा ऐं रब करीम मूंखे शाबाश ॾींदो रब जो दीदार थींदो पोइ जॾहिं रब जो दीदार थींदो त पोइ जिन रब खे ॾिठो उहे शहीद जन्नत में बि चवंदा त असांखे बिश्त में मज़ो कोन थो अचे वरी दुनिया में वञूं मन शहादत जे सदके रब जो ॿीहर वरी दीदार थी जिन दीदार कयो उहे रोईंदा रहंदा चवंदा जिन दिल विच इश्क समाना ये रोना कमाना जिन दिल विच इश्क समाना ये रोना कमाना मिलदे रोंदे विछड़दे रोंदे रोंदे टुरदे रहा और तैबा से मंगाई जाती है सीनों में छुपाई जाती है तौहीद की मैं प्यालों में नहीं नजरों से पिलाई जाती है तौहीद की मैं प्यालों में नहीं नजरों से पिलाई जाती है रब जो दीदार करे मोटी वरी जॾहिं पंहिंजे कब्र में मोटी ईंदो रूह जॾहिं पंहिंजे पिंजरे में दाख़िल थींदो मलाइक उनखे उथारे विहारींदा सवाल जवाब कंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो सवाल जवाब उन्हनि खां कोन थींदा जिन मुंहिंजा प्यारा हिते ई पंहिंजूं दिलियूं पंहिंजे रब जे रसूल खे ॾेई वेठा उनखां सवाल ॾाढा थींदा तारीख़ लिखियो आहे त जॾहिं बीबी राबिया बसरिया रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका अधु कलंदर आहे दुनिया जी जॾहिं बीबी साहबा वफ़ात करे वई कब्र में दफन क्यों दफन करे मिट्टी ॾेई कांधी मोटी विया हिकिड़ो बुजुर्ग सुतो पियो कंहिं इलाइक़े में उनखे ख्वाब में ॾेखारे वियो मंज़र त बीबी साहबा खे बीबी राबिया बसरिया खे मलाइकनि उथारियो बीबी साहबा उथो
बीबी साहब उठी वेठी पुछा कयूं मर रब्बुक तुंहिंजो रब केरा बीबी राबिया का मलाइकन पुछो तुंहिंजो रब केरा पान फरमायो अवां आयो केर आयो मुंहिंजी निंड ख़राब कयो किथां आया आहियो असीं अल्लाह जा मलाइक आहियूं किथां आया आहियो पहिरीं आसमान खां तव्हां रब खे सुञाणो था मलाइकनि फरमायो हा असां सुञाणूं था भला हे पहिरीं आसमान खां हेठि आया आहियो त इहो घणो पंधु आहे घणो फ़ासिलो आहे 2500 साल जो पंधु आहे पाण मुर्की फरमायूं मलाइको आऊं त हैरान आहियां हे 500 साल आसमान का सफर करे हिते आया आयो अवां खे रब याद आ मां 2 फुट 3 जमीन का हेठ आई आहियां छा मां पंहिंजे रब खे विसारे छॾियो आहे जे अवां खे रब न विसरियो आहे त मूंखे पंहिंजो रब विसरियो न मूंखे भी पंहिंजो रब याद आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो त अहिड़ा अल्लाह वारा अहिड़ियूं अल्लाह वारियूं उन्हनि जे लाइ त सवाल बि कोन्हे उन्हनि जे लाइ सवाल ही कोने के ओ मुझा प्यारा उन्हनि जी कब्र जिंदाबाद आ मलाइक उनखे सलाम कंदा बहरहाल मुझा दी दोस्तो जई वक्त में मलाइक उठारे विहारींदा ये सवाल कंदा इन्हनि सवालन मंझ अल्लाह जो महबूब साम्हूं अची जलव अफरोज थींदो मदीने जा साईं साम्हूं ईंदा पिटाई साहब तो फरमाया त समर जनीन साण हो तो हमायती तन जो करे थे जे छपर में पुनल ईंदो पाण को थींदी रीज रिहान लहज़े मंझ लतीफ़ अल्लाह जा महबूब मूंखे साईं हाजी मोहम्मद इदरी साहब फरमाइश की बिन शेरनि जी इन्ही मौजू ते आ चओ त मां उहे 2 शेर तव्हांखे ॿुधाए वठां है मिल मोहम्मद अण ॾिठ मां अॼु सफ़र ते पियो वञां बस खयो सभु ॿार पंहिंजा अल्लाह दूर परते पियो वञां मिल मोहम्मद अण ॾिठ मां अॼु सफ़र ते पियो वञां है केर मूंसां अग भरो छे केर मूंसां अग भरो छे अल्लाह मिट छॾे ॼाण मोटा घर घड़ीअ जो हित छॾे मां असली घर ॾे थो वञां घर घड़ीअ जो हित छॾे मां असली घर ॾे थो वञां हित हुतां जी ॻाल्हि कान्हे हित हुतां जी ॻाल्हि कान्हे कीअं सम्झां मौलवी अला कीअं सम्झां मौलवी अॼु को बि नाहे साण संगती अहिड़े दर ते पियो वञां को बि नाहे साण संगती अहिड़े दर ते पियो वञां प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा महबूब साम्हूं बीहंदा मलाइक सगोरा पुछंदा ऐ कब्र में अचण वारा सुञाणी थो हे साम्हूं वारी हस्ती केर आहे हिन जे बारे में दुनिया में तूं छा नज़रियो छा अक़ीदो रखंदो है अॼु सुञाणी थो केर आहे मोमिन आशिक रसूल मुझा प्यारा भले मदीने जे साईं के असां इन वक्त ज़ाहिर न ॾिठो आहे पर असांजे ईमान में असांजे सीने में असांजे दिल में जेका ईमान जी ऐं मदीने वारे साईं जी मोहब्बत जी बत्ती भरे पई उहा रोशनी असांखे ॿुधाईंदी जीअं बत्तीअ जी रोशनी ॿुधाए थी त ही बैंक आहे ही जेल आहे ही बाज़ार आहे ही जिहाद आहे हीअ गाॾी आहे
बुधाई लाइट देखारे थी सुञाणप कराए थी ये ईमान जी लाइट भले असां मदीने जे साईं के न ॾिठो पर जीअं जो ईमान जी लाइट लगंदी असां पाण सुञाणे वठंदासीं असां जो दिलबर मोहम्मद असां जो महबूब असां जे सिर बचन जो साईं असां जे बिनी जहानन जो अजो वो महबूब जो मारू मिट मली रजा सबई मु सरदार हशर वेल हिसाब में जदे मोहब्बत थींदा महदार उत लोयन वारा लख हजार पर मारू मंझन हेकड़ो जत सब जवान पर मर्द मंझन हेकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान पोए छुटंदो सारो जहान आखिरी जे एहसान से प्यारा मुसलमान भाईरो मोमिन सुञाणे वठंदो हाणे हिया मोमिन मुख्तसर मु तो वडो मौजू आ वडो उनवान आ पर मोमिन जो मौज हाणे जेके गुनाहगार मुंजा दी दोस्तो बुजुर्गो जेके बेचारा तैयारी न करे सके ॾिसो असां जा स्कूल मदरसा पढ़ंदा आहियूं पोइ सालियाना इम्तिहान थींदा आहिनि वॾो इम्तिहान सालियानो जेको थींदो आहे उन इम्तिहान में असां पाण ॾिठो त जिन शागिर्दनि तैयारी कई जेके रातो ॾींहुं पढ़ण में मशगूल रहिया जेके ओजागा कयूं जिन मुतालो वसी रखियो पढ़ी वरी अची पढ़ियाऊं मुंहिंजा प्यारा दोस्तो जिन इल्म खे पचायो पको कयो पोइ जॾहिं सालियानो इम्तिहान ईंदो आहे उहे वेंदा आहिनि त ॿाहूं लोड़ींदा वेंदा आहिनि मुरकंदा वेंदा आहिनि खिलंदा वेंदा आहिनि उनखे परवाह न हूंदी आहे इम्तिहान खां लाराईंदा न आहिनि छो जो उनखे ख़बर आहे त असांजो इल्मु पको आहे असां ओजागा कया असां महिनत कई आहे असांजे लाइ इहो पर्चो का गाली कान्हे का उहे वञी खिली ख़ुशी टेबलुनि ते वेंदा आहिनि पोइ वेचारा रोंदा उहे मूं जहिड़ा जेके सबक वठी आया वरी रांदि रूंद में शरीक थी विया वरी मुंहिंजा प्यारा किताब न खोलियूं पढ़ाई ते तवजा न कयूं कॾहिं कहिड़ो बहानो पंजड़ी स्कूल खां वेही रहिया के पंजड़ी मदरसे खां वेही रहिया मुंहिंजा प्यारा गैर हाज़िरियूं कयूं इल्म ते तवजा न ॾिनो पोइ जॾहिं सालियानो इम्तिहान ईंदो आहे त पघर उन्हनि जा पिया ॻणंदा आहिनि ख़ौफ़ उहे हूंदा आहिनि हाणे छा थींदो असां त पढ़ियो ई कोन असां महिनत कान कई इहो ई हिसाब सम्झो हिते बि मरण वेल उहे माण्हू परेशान थींदा जिन तैयारी कान कई जिन मुंहिंजा प्यारा अॼु सां नमाज़ शुरू कयूं सुभाणे कंदासीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं यार अञा घणो वक़्तु पियो आहे तव्हांजो अची मौत मथां अची बीठो पोइ फ़ख्र नाज़ हेॾो बुलबुल करण कार नाहे इहो वण गुलाबी कैसां वफादार नाहे हमेशा बागन में बहारियूं न हूंदियूं तिले पई जनी ते सितारियूं न हूंदियूं तिले पई जनी ते सितारियूं न हूंदियूं चमन बेबका ते को एतबार नाहे इहो वण गुलाबी कैसां वफादार नाहे हितां पर हज़ारी उडाना हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया हितां पर हज़ारी उडाना हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया असल बाग़ीचो बकादार नाहे ही वण गुलाबी कैसां अदा वफादार नाहे तब उहे माण्हू जॾहिं मौत अची मथां बीहंदो पोइ ॾाढो परेशान थींदा यार हाणे छा थींदो पोइ कॾहिं रोईंदा रिड़ियूं कंदा कबर खे ॾिसंदा दाऊं कंदा अलाए छा थींदो अलाए कीअं थींदो उन्हनि जे लाइ परेशानी थींदी काफ़िर जे लाइ त हूअं बि परेशानी आहे आई आहे पर मोमिन जे लाइ सिर्फ़ु इहा परेशानी उन्हनि जे लाइ हूंदी वक़्ती तौर पर जिन तैयारी न कई जिन मुंहिंजा प्यारा दोस्तो कबर हसर खे यादि न कयो अॼु जॾहिं उहो मरहला अची विया हाणे परेशान आ डॉक्टर इकबाल रहमतुल्लाह अलैह फरमायो वक्त पर काफी है कतरा आब खुश हंगाम का जल गया खेत बरसा मी तो फिर किस काम का जने साथिन पे सद कया तने बुधई की न बोड़ी पला जाम पुनल जो तो झलियो कोन दौड़ी हाने नाहक ने दौड़ी पई रण में रियूं करी चेड़ो कारो कपड़ो तेड़ी कार
बेज़ारी मां एक पंथ परदेस जो जो समर रखई सान हाने वेठी पिचा पान पंथ ने झल मोहम्मद करीम ओए मानू पछताईंदा परेशान थींदा त मुजा प्यारा दोस्तों मौत एड़ी का शय ना है मौत भली शय आ मौत त अल्लाह जे रसूल से मिलाण वाली शय आ इन खां घबरायो न सिर्फ इन जे तैयारी पान खे तैयार रखो मुझा अजीज दोस्तों कुछ अमल मेलो गड कयो इंशाअल्लाह अमा कुछ रिड़ी टाप पुनल इंदो पान पर मां तो कुछ अग भरी थिया मता ते खान बलोच तो किनी मां कुछ न थियो असा थोरो अगते रलो अल्लाह जो रसूल वडा मेहरबान मुझा प्यारा दोस्तों रहीमन करीमन इंशाअल्लाह ताला असा तवा जा रब बेड़ा पार फरमाइंदो अजो की तकरीर जो मकसद हुआ तो मौत के याद कयो मौत भली शय आ मुझा प्यारा दोस्तों वक्त सा मौत इंदो उन जेला तैयारी कयो मौत जेला तैयार रहो इंशाअल्लाह पुकारी गाली काने का हज जो भी सीजन आ अल्हम्दुलिल्लाह असा जे इन गोठ में जा हज जा काफिला रवा दवा आइन वजन था प्या इंशाअल्लाह ताला रब करीम असा तवा के भी सफर नसीब फरमा आखिर में दोस्तों जी फरमाइश इन्हीं ते इख्तिताम कंदासी तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले भाई मेरा प्याम ले जा दरबार मुस्तफा में मेरा सलाम ले जा तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले आँखों में शौक दर्शन दिल की तड़प मदीना आँखों में शौक दर्शन दिल की तड़प मदीना कहना ये मुस्तफा से कहना ये मुस्तफा से अपना गुलाम ले जा तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले भाई मेरा प्याम ले जा दरबार मुस्तफा में मेरा सलाम ले जा तैबा को जाने वाले तुझको सफर मुबारक तेरा खुदा हूँ हाफिज तुझको सफर मुबारक तेरा खुदा हूँ हाफिज तोहफे के तौर मेरे तोहफे के तौर मेरे ये आंसू तमाम ले जाओ तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले भाई मेरा सलाम ले जा दरबार मुस्तफा में मेरा प्याम ले जा तैबा को जाने वाले दुआ खां बाद इंशाअल्लाह शिरीनी तक़सीम थींदी ऐं इन विच में हाजी मजीद साहब बशेर पढ़ंदो अवां पोइ आया हो हाजी साहब सां वंड वेंदो अल्लाह बरकत अता फरमाए या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका मुस्तफा मदनी भलारा सुभान बेकसन जा भर झलारा खालिके
अकबर जा प्यारा ये जमात परती थई सोहारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारक अला सय्यिदना मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन या रब्बल आलमीन या रहमर राहिमीन। अजो की खैरात अजो कोई सवाब जो कुछ भी असांजे प्यारे बा मोहतरम जनाब हाजी अली साहब जन जी मरहुमा घरवारी जे सवाब ख़ातिर ऐं मरहुम हाजी हाजी हसन रहमतुल्लाह अलैह मरहुमा हाजानी मरियम रहमतुल्लाह ताला अलैहा जिन जे रूहन से ही सब कुछ सवाब नसीब फरमा या अल्लाह पुंजो सवाब मदीने जे साईं जी तमाम उम्मत मरहुमा जी दरबार में कबूल मंजूर सभिन जे सगीरन कबीरन गुनाहन खे माफ़ फरमा दर्जातन खे बुलंद फरमा जन अजो को खर्च कयो आ अजो की मेहनत कई आ या अल्लाह उन्हन खे इन्हन जो बेनेक बदलो अता फरमा जिन जाची इन महफिल खे सिंगारियो सजायो उन्हन जा घर वेड़ा ईमान सब सिंगारे या अल्लाह मेमन गोठ खे आबाद शाद रखदा मेमन गोठ जे मथा रहमतन बरकतन जो मीह नाज़िल फरमा या अल्लाह जो की महफिल में मुंह समेत जेके आया असां जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा असां जो बीमारियों असां जो तकलीफों असां का दूर फरमा जेके मेमन गोठ में बीमार से हाजी इदरीस साहब जी भेनर बीमार या अल्लाह उन खे शिफाए कामिला अता फरमा या जेके भी अस्पतालन में घरन में बीमारन मरीजन उन सभी के शिफाओं अता फरमा बेरोजगारन खे हलाल हक जी रोजी अता फरमा जेके परेशान हालन जो परेशानी दूर फरमाओ या अल्लाह हर मुसलमान के बच्चे के नेक साले बच्चों बनाओ फरमा बरदार औलाद बनाओ या रब्बुल आलमीन हर मुसलमान के घर के अमन जो घर बनाओ मोहब्बत प्यार जो घर बनाओ झेड़न झगड़न मुसीबतन आफतन शामतन जिल्लतन ख्वारिन बदनामी अचानक मौत अचानक हादसन असां के भी बचाओ कुल आलम इस्लाम के मुसलमान के बचाओ इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मौलाना शफीअना मुहम्मद व आलिहि पंहिंजी जाइन ते वियो शीरीनी तक़सीम थींदी